सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सच जे प्यार भरी घड़ियन में पर सब गत्या ओ मोको हकीकत में सकुनी सचे साईं जी रहमत संभारण से करे तो उनकी आशीष के पायण से करे तो उनकी करुणा ऐं कृपा के सदाई संवारे करे रखण चाहे तो ऐं उनके लाए असां पंहिंजे जीवन के संवारे ऐं संभारे करे रखूं, सुधारे ऐं बढ़ाए करे रखूं। असां जेतिरा ॿाहिरि चङा हुजूं असां ओतिरा अंदरि चङा हुजूं। छाकाणि जंहिं दौर में असां गुज़रूं था उहो ॿाहिरि ऐं अंदरि उहो ॿई क्रोध वारो साड़ वारो दौर आहे, कलयुग आहे। ॿाहिरि बि असां पंहिंजो पाण खे कुझु बि करे रखूं लेकिन ॿिए खे ॾिसी करे अखियूं राति छॾी थी वञे, अखियूं ॿुधाईंदियूं आहिनि त कहिड़ी नज़रनि सां ॾिसे थो। ऐं अंदरि खे ॾिसंदासीं त अंदरि बि असां जलंदा आहियूं। तंहिंजे करे असांजी हालति अहिड़ी हुजे जंहिंमें असांजो ॿाहिरि बि खिलणु हुजे अंदरि बि खिलणु हुजे, ॿाहिरि बि मुस्कुराहट हुजे अंदरि बि मुस्कुराहट हुजे। ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजो पाण खे साफ़ु कयोसीं सभु कुझु साफ़ु थी वियो। ऐं उन सफ़ाई जो नालो ई नाम ऐं ध्यानु आहे। जॾहिं कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं त पोइ ध्यान सां पहिरियों पंहिंजो पाण खे पतो पवंदो आहे त मां कीअं आहियां, उन सां ख़ामियूं ख़तमु थींदियूं आहिनि। ऐं जीअं ख़ामियूं ख़तमु थींदियूं आहिनि अंदरि साफ़ु थींदो आहे, बाक़ी त मालिक जो ख़ूबियूं ई अचणु शुरू थींदियूं आहिनि, रहमत मिलणु शुरू थींदी आहे। तंहिंजे करे ध्यानु असांखे रामतुनि सां भरींदो आहे ऐं नाम असांखे शक्तियुनि सां भरींदो आहे। जॾहिं रहमत हूंदी ऐं उन सां गॾु शक्ति हूंदी त पोइ हर कशप पंहिंजो पाण दारतो ई ख़तमु थी वेंदो। इहा ॾिसे बेकार वासनाऊं साड़ जलन असांजो ख़तमु थींदो वेंदो। साड़नि जो मक़सदु कंहिंखे चीरे फाड़े रखणु न आहे, उनजो मक़सदु आहे उनखे दूरि करणु, उनखे परे करणु। याने असां उनको आज़ादु थी वेंदासीं, बाक़ी सभु कुझु साफ़ ई हूंदो, मालिक जी रहमत ई हूंदी। ऐं उनजे लाइ उन सचे साईं में विश्वास यकीन, उनजी रहमत ते भरवसो। छाकाणि त असांखे उन पहलाज वांगुरु बणिणो आहे, उन सचे साईं जी रहमत खे पाइणो आहे। ऐं उहो त सदाई साण हूंदो आहे, सदाई उहो रहमत ॾींदो रहंदो आहे। ऐं जीअं उनजी रहमत खे वठंदा आहियूं असांखे सभु कुझु मिलंदो। सॼी शुभ घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई जे नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे सदाई उन सचे साईं जी रहमत खे पाए पंहिंजो पाण खे साफ़ु सुथिरो रखूं ऐं सदाई जा गुण ॻाईंदे उनजी चङाइनि खे अपनाईंदे रहमत खे पाईंदे अहिड़ा थियूं जो अहंकार खां परे थी करे उनजी शेवा ऐं सिमरन में असां सदाई जुड़िया रहूं ऐं उनजी रहमत खे पाईंदे पाण बि वधो ऐं सभ खे वधाए करे अॻिते हलंदा।